ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, नवां सां शेयर कयूं पिया। अगड़ा मां तौफ़ीक अहमद जी रिपोर्ट मुताबिक़ अगड़ा वासी अशफाक अली तुनियो पंहिंजे मासूम ॿारनि न्याणी मुस्कान बाख कूंज खातूं ऐं नंढड़े भाउ यूनिस तुनियो समेत बासरनि ऐं अगड़ा पुलिस जी नाजाइज़ुनि ख़िलाफ़ मीडिया सेंटर ते एहतजाज करे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। मुतासिरनि जो चवणु आहे त 10 साल अॻु मुंहिंजी शादी शाबिया खातून धीअ सिकंदर अली तुनियो सां थी हुई, जंहिं मां मूंखे 2 न्याणियुनि जो औलाद आहे। मुंहिंजे सहुरे पैसनि एवज़ मूंखे पंहिंजे न्याणीअ जो संग ॾिनो हुयो, जॾहिं त उन खां अॻु उन जी शादी साजिद अली तुनो सां थियल हुई, जंहिं मां खेसि 1 न्याणी 1 पुट जो औलाद आहे, जेकी पिणु मूंसां गॾु रहंदा आहिनि। मुंहिंजो सहुरो लालची क़िस्म जो माण्हू आहे, जेको नंढड़नि मासूमनि जो बि ख़्यालु नथो करे। पंहिंजी न्याणी शाबिया खे ज़बरदस्ती तलाक ॾियाराए ॿिए हंधि विकिरो करे शादी कराइण जी साज़िश करे खेसि ज़बरदस्ती पंहिंजे क़ैद में रखी छॾियो आहे, जंहिं सबबु संदसि ॿार बि सख़्तु परेशान आहिनि। मुतासिर जो चवणु हो त मुंहिंजे सहुरे सिकंदर तुनियो ऐं संदसि बासर भाणे शकील अनवर तुनियो अगड़ा पुलिस जी मदद सां असां मथां तशदुद करे अगड़ा पुलिस खां बि तशदुद कराए थो। असांखे अगड़ा पुलिस ऐं बासरनि शकील अनवर तुनियो मां जान जो ख़तरो आहे। मुतासिर SSP खैरपुर खां मुतालबो कंदे घुर कई त अगड़ा पुलिस खे पाबंद करे बासरनि खे गिरफ़्तार करे खेनि कानून जे कटहरे में आंदो वञे।